ज़मीन जो आहे। ज़मीन जी वारसी, दरिया जी वारसी, हिकिड़ो सुवालु आहे। दरिया बचाईंदासीं, कीअं बचाईंदासीं? जेसि ताईं 30 मिलियन एकड़ फुट पाणी असां कोटड़ी खां हेठि नथा छॾियूं, असांजो दरिया कोन बचंदो। 30 मिलियन एकड़ फुट पाणी मिले घणो थो? सालियानो 4-5 मिलियन एकड़ फुट थो अचे पियो, ॿियो वधीक न। आख़िरी ॻाल्हि, सियासी जिदोजहद आहे। माऊ जो हवालो ॾिनो के बि। माऊ चवंदो त तंज़ीमुनि खां बग़ैर आवाम बाफ़ आहे। तंज़ीम इंजण आहे। इंजण ऐं बाफ़ पाण में मिलंदियूं तॾहिं कमु थींदो। बाफ़ खां बग़ैर इंजण कम जी कोन्हे। सियासी तंज़ीमूं कम जूं कोन्हनि। ऐं सियासी तंज़ीमुनि खां सवाइ, उन्हनि जे इतिहाद खां सवाइ असांजी बाफ़ जेका आहे उहा हवा थी वेंदी, उहा बि कम जी कोन्हे। तंहिंजे करे मुनज़िम थियो, शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, हारी, ओटूं, जंहिं बि शोबे सां तव्हांजो वास्तो आहे उते मुनज़िम थियो ऐं सियासी तौर ते मुनज़िम थियो। कंहिंसां मुनज़िम थियो? हाणे त चोर बि पंहिंजो पाण खे भाॻियो साबित करण लाइ रोडनि ते आहिनि। अवाम कंहिंसां गॾिजे? यादि रखो, दरिया हुजे, ज़मीन हुजे, तव्हांजी क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी हुजे, इंसाफ़ हुजे, समाजी मुआशी बराबरी हुजे, इहे सभु सवाल सियासी आहिनि ऐं खाबी धुर जा सवाल आहिनि। साॼी धुर सां गॾिजी करे बि हल कोन थींदा। उहा साॼी धुर केरु आहे? उहा पार्लियामेंट में बि वेठी आहे ऐं उनजे हिस्ब मुखालिफ़ जेके जागीरदार वेठा आहिनि उहे बि साॻा ई जागीरदार आहिनि। जिन 1 यूनिट लिखी ॾिनो, जिन हाणे बि दरियाहनि जी मंज़ूरी ॾिनी, जागीरदार असांजो कॾहिं बि दोस्त नथो थी सघे। ज़मीन जी मालिकी करणी आहे त पोइ ज़रई सुधारनि जो सुवाल बि पंहिंजी जिदोजहद सां गॾु करिणो आहे। जागीरदार जंहिं ॾींहुं भॼायासीं न, तॾहिं पोइ दुनिया खे ॿुधाईंदासीं असांजी क़ौम जी सूंहं छा आहे, असांजे माण्हू जा गुण कहिड़ा आहिनि, असांजूं तारीफ़ूं कहिड़ियूं आहिनि, असांजूं हासिलातूं कहिड़ियूं आहिनि। असांजे मथां पर्दो इन्हनि जागीरदारनि विझी छॾियो आहे। इहे हटाइणा पवंदा। दरिया तॾहिं बचाए सघंदासीं जॾहिं रियासत जी साख़्तियाती तब्दीली मुतालबो कोन थी करे ई सिंध तव्हां खां। असां इहे कंदासीं, इहो असां ऐलान था कयूं त असां इहे कंदासीं। तव्हां खां मुतालबा जाम थी विया। असांखे सारियो पियो आहे जेको तव्हांजो मंशा आहे, जेको तव्हांजो मक़सदु आहे। घण क़ौमी कंपनियुनि खे मुल्क लिखी ॾिनो अथव। हे नाले में तव्हांजी सियासी तंज़ीमूं आहिनि, पीपुल्स पार्टी, नून लीग, फलाणी। बाक़ी कारोबारी कमेटियूं आहिनि ऐं इहे कारोबारी कमेटियूं असांजी ज़िंदगी, असांजो दरिया सां ज़मीन को वखर कोन्हे जेको तव्हांखे कारोबार लाइ ॾींदासीं। इन लाइ मरंदासीं।